अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अव्हांखे चऊं था भलीकार ऐं पंहिंजे प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ईरान अमरीका सूरत हाल जी। प्रोग्राम जे पहिरें हिसे में उन ते ॻाल्हाइबो ऐं ॿिए हिसे में पाकिस्तान जेका करंट पॉलिटिकल सिचुएशन आहे उन ते बि ईंदासीं। ज़िक्र कयूं ईरान अमरीका छिकताण जो तूं आहे तेज़ थींदी पई वञे। ॾहीं राति बि अमरीका ईरान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते जेके आहिनि से उहे हमला कया आहिनि, पर हींअर ताईं जेका सूरत हाल नज़र अचे पई, ईरान पंहिंजे महदूद वसीलनि बावजूदि उन्हनि हमलनि जो जवाब बि ॾिए पियो ऐं ख़िते में जेके अमरीका जा फ़ौजी ठिकाणा आहिनि, अॾा आहिनि, उते हमला बि करे पियो। ऐं हींअर ताईं जेका सूरत हाल साम्हूं अचे पई, जेकॾहिं फाइनेंशियल टाइम जो असीं ज़िक्र कयूं त उन्हनि इहो ॼाणायो आहे त हीअ जेका समूरी छिकताण पैदा थी आहे उनमें आबनाए होर्मुज़ जो जेको आहे उहो वॾो किरदारु आहे। ऐं इंटरनेशनल मीडिया जो रिपोर्ट करे पई त आबनाए होर्मुज़ जेको आहे ईरान जे एटमी प्रोग्राम खां वधीक हसास ऐं अहम मामले तौरु साम्हूं आयो आहे ऐं ईरान कंहिं बि रीति उन तां पंहिंजो जेको अख़्तियार आहे उहो घटि करण जे लाइ तयारु न आहे। ऐं इहा बि हिकिड़ी हक़ीक़त आहे त इहो ईरान जो ई हिसो आहे ऐं ईरान कंहिं बि रीति उन तां हथु खणण लाइ तयारु न आहे ऐं न हूंदो। ऐं हींअर ताईं जेके रिपोर्ट्स अचनि पियूं उन्हनि में इहो तस्लीम कयो पियो वञे त ईरान पंहिंजे महदूद वसीलनि बावजूदि अमरीका खे इंतिहाई टफ टाइम ॾिनो आहे। अॼु जी जेकॾहिं असीं रिपोर्ट ॾिसूं त अमरीका जे अख़्तियारनि पाण इन ॻाल्हि जी तस्दीक कई आहे त गुज़िरियल 2 हफ़्तनि दौरान ईरान जेके उन्हनि ते हमला कया आहिनि, जे नतीजे में उन्हनि जा 3 फ़ौजी मारिजी विया आहिनि ऐं तक़रीबन 100 जे लॻभॻि जेके फ़ौजी आहिनि अमरीका जा उहे ज़ख़्मी बि थिया आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। ऐं पाण जेकॾहिं ज़िक्र कयूं 28 फ़रवरी खां हींअर ताईं जो, त उन में अमरीका जूं अख़्तियारियूं तस्दीक कनि पियूं त संदनि 400 खां वधीक फ़ौजी ज़ख़्मी थिया आहिनि ऐं 14 जेके फ़ौजी आहिनि सो उहे मारिजी विया आहिनि। अमरीका में जेके ॾिठो वञे त हिकु हिकु फ़ौजी जी जान जी तमामु घणी हिकिड़ी क़ीमत हूंदी आहे। हूअं त हर इंसान जी क़ीमत हुजे थी, पर अमरीका में इन खे ॾाढी अहमियत जी निगाह सां ॾिठो वेंदो आहे। जेकॾहिं 14 उते लाश पहुता आहिनि, 400 उन्हनि जा फ़ौजी ज़ख़्मी आहिनि, त ज़ाहिर आहे अमरीका में उनखे को ख़ासि ईअं नज़रअंदाज़ न कयो वेंदो, उनखे अहमियत जी निगाह सां ॾिठो वेंदो हूंदो ऐं उनजो नो डाउट अमरीका जे अख़्तियारनि ते प्रेशर बि वधंदो। ॿिए पासे पाण जेकॾहिं ज़िक्र कयूं त बैंक ऑफ जेका अमरीका आहे उन अमरीका में तेल जे ज़ख़ीरनि जे हवाले सां जेका डेटा शेयर कई आहे उहा बि इंतिहाई छिरकाईंदड़ आहे, जंहिंमें इहो ॼाणायो वियो आहे त गुज़िरियल 45 सालनि में पहिरियों भेरो ईअं थियो आहे जो ईरान अमरीका जा जेके तेल जा ज़ख़ीरा आहिनि उहे तेज़ी सां घटि थी रहिया आहिनि, ख़तमु थी रहिया आहिनि। 45 सालनि में इहो पहिरियों भेरो थियो आहे जो हींअर अमरीका वटि तेल सिर्फ़ु 43 ॾींहंनि जो वञी बचियो आहे। जेकॾहिं इहा जंग अञा वधीक जारी रहे थी त उनजो अॻे या पोइ अमरीका खे तमामु घणो जेको आहे सो नुक़सानु पहुचणो आहे। ऐं डोनाल्ड ट्रम्प साहब जेके आहिनि हिकिड़े पासे नज़र अचे पियो त जंग खे बि जारी रखियूं था अचनि, ॿिए पासे वरी हू अवाम जी जेका सर्वे उते थी आहे अवामी सर्वे उहा बि शेयर कनि था पिया पंहिंजे जेको उन्हनि जो ट्रुथ सोशल आहे उन ते, जंहिंमें ॿुधायो वियो आहे त 64% जेके अमरीकी आहिनि उहे जंग जे ख़िलाफ़ु आहिनि। सो हीअ समूरी सूरत हाल आहे। अख़्तियारियूं जेके आहिनि ॿिन्ही मुल्कनि जूं उहे जंग में मसरूफ़ आहिनि। ॿिए पासे जेके सालिस आहिनि, पाकिस्तान हुजे, कतर हुजे, सऊदी अरब ऐं ॿिया जंहिंजी कोशिशि आहे त अमन क़ाइमु थिए, उहे अमन जे हवाले सां कोशिशूं बि वठी रहिया आहिनि। सो अॼु जे प्रोग्राम जे पहिरें हिसे में पाण उन ते ॻाल्हाईंदासीं ऐं प्रोग्राम जे ॿिए हिसे ते जॾहिं ईंदासीं त पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिकिड़े पासे ईरान ऐं अमरीका जी जंग हले पई, ॿिए पासे पाकिस्तान में वरी सियासी जेका जंग आहे उहा बि हिकु भेरो ॿीहर तेज़ थी वई आहे। तहरीक इंसाफ़ वारा दावा था कनि त हू 5 अगस्त ते का वॾी तहरीक हलाइण वञनि पिया, उनमें केतिरी सदाकत आहे उनखे बि उन ते बि ॻाल्हाईंदासीं। ऐं डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज इस्लामाबाद अॼु रियासती इदारनि ख़िलाफ़ जेको आहे तकरारी बयानु ॾियण ते ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर सुहेल आफरीदी जा नाक़ाबिल गिरफ़्तारी जेके वारंट आहिनि उहे बि जारी कया आहिनि। उन्हनि जी केतिरी अहमियत आहे। ॿिए पासे मौलाना फज़लुर रहमान साहब वारो तकरार बि हले पियो। नौरीन न्याज़ी साहिबा जेको इंटरव्यू ॾिनो ख़ान साहब जी भेण, उन ते बि तमामु घणो छिकताण हलंदड़ आहे। मौलाना फज़लुर रहमान साहब वाज़े कयो आहे त हू माफ़ी न वठंदा। सो ही समूरी सूरत हाल पाकिस्तान जा पॉलिटिकल मामला ऐं ईरान अमरीका सूरत हाल उन ते ॻाल्हाइबो। पहिरें हिसे में ईरान अमरीका सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कयूं था। डॉक्टर नाज़िर महमूद साहब जेके आहिनि नामियार तज्ज़िया निगार आहिनि, राइटर आहिनि, तालीमदान आहिनि, उहे असां सां टेलीफोन लाइन पे मौजूद आहिनि। डॉक्टर साहब बहुत शुक्रिया सर, आपने हमारे लिए वक्त निकाला। डॉक्टर साहब किस तरह देख रहे हैं ये सूरत हाल? एक मरतबा फिर से हम उस पर बात कर रहे हैं। उम्मीद थी पहले कि शायद अगस्त के मिड तक ये फाइनल मुआहदा हो जाएगा, लेकिन उसके बाद जो सूरत हाल बनी है, अमेरिका मुसलसल ईरान पर हमले कर रहा है और ईरान भी जवाबी हमले कर रहा है जो उनके अड्डे वगैरह हैं। आज अमेरिका ने तस्दीक की है कि गुज़िश्ता 2 हफ्तों के दौरान उनके 100 से ज़ायद जो फ़ौजी हैं वो ज़ख्मी हुए हैं और 3 जो है अमरीकी फ़ौजी वो मारे भी जा चुके हैं। तो ये सूरत हाल कैसे देख रहे हैं? फिर से एक जो बनी है सूरत हाल इंटरनेशनल लेवल पर इसके क्या इम्पेक्ट पड़ेंगे, ख़ित्ते पर इसके क्या असरात आप देख रहे हैं सर?
भाई लग तो पहले भी रहा था, जब ये मुआहदा हुआ था उस वक्त ये लग रहा था, वो जो इंग्लिश में कहते हैं ना, टू गुड टू बी ट्रू, जी, यानी वो यकीन नहीं आ रहा था कि ये मुआहदा हो जाएगा या अगर हो गया तो चलेगा, क्योंकि जो उसकी शराइत थी उसके मुताबिक तो बिल्कुल सीधा साधा ईरान की फतह लग रही थी कि ईरान जीत गया है और अमेरिका को पीछे हटना पड़ा है। लेकिन अब ऐसा लगता है कि अमेरिका भी टाइम बाई कर रहा था, यानी टाइम वक्त लेना चाह रहा था, और जब जैसे ही उसको मौका मिला उसने मजीद ताबड़तोड़ हमले शुरू कर दिए हैं। और ईरान में कि मुझे ये लग रहा है कि ईरान की जो सिविलियन क़यादत है वो तो चाह रही है कि मुआहदा हो जाए और अमन हो, लेकिन जो वहाँ की रेवोल्यूशनरी गार्ड्स हैं, यानी जिनको पासदाराना इनकलाब कहते हैं, वो पासदाराना इनकलाब, मेरा ये ख्याल है कि वो नहीं चाहते कि किसी भी तरह से कोई ऐसा मुआहदा मंजूर किया जाए जिसमें उनको कुछ हासिल ना हो। और वो हासिल क्या करना चाहते हैं? वो हासिल ये करना चाहते हैं कि जो आबनाए हुर्मुज है, स्ट्रेट ऑफ हुर्मुज, उस पर वो बालादस्ती चाहते हैं और चाहते हैं कि जो भी वहां से गुजरे वो उनको टैक्स अदा करे। बिल्कुल। अब ये मुमकिन नहीं है, और ये मेरा ये ख्याल है कि ये डिमांड या मुतालबा ईरान का और वहाँ के पासदाराने इनकलाब का एक गैर हकीकी सा मुतालबा है, और उनको पहली वाली सूरत हाल को मंजूर कर लेना चाहिए था। तो अब जो सूरत हाल पैदा हो रही है उसमें जाहिर है एक तरफ तो अमेरिका जिम्मेदार है ही, लेकिन दूसरी तरफ पासदाराना इनकलाब भी जिम्मेदार हैं, जो कि सिविलियन क़यादत के मुकाबले में इस वक्त ज्यादा पावर रखते हैं। और जैसे पाकिस्तान में हम देखते हैं कि तमाम हतमी फैसले अफवाज पाकिस्तान करती हैं, इस तरह लग ये रहा है कि वहाँ पर भी अब तमाम हतमी फैसले जो हैं वो पासदाराना इनकलाब ही कर रहे हैं, और जो सिविलियन क़यादत है वो बज़ाहिर मुझे पासदाराना इनकलाब के सामने बेबस नजर आती है। तो एक तजज़िये में मेरे ख्याल में ये दोनों तरफ की शिकस्त ही है, दोनों मतलब ये कि ना अमेरिका की फतह है ना ईरान की फतह है। अमेरिका की शिकस्त इस तरह से है कि वो जब अफगानिस्तान पे 20 साल पे कब्जा नहीं कर सका, वहां नहीं जीत सका, तो यहाँ ईरान में ये हमले कर तबाही तो फैला सकता है, लेकिन उसको जंग जीतना बिल्कुल नहीं कहा जा सकता। और ईरान की शिकस्त इस तरह से होगी कि इतने बड़े पैमाने पर तबाही, और जो सिविलियन इंफ्रास्ट्रक्चर है वो भी तबाह हो रहा है, पुल तबाह हो रहे हैं, बंदरगाहें तबाह हो रही हैं, पावर स्टेशन तबाह हो रहे हैं। अब ये इतनी बड़ी तबाही है कि इसको दोबारा से तामीर करने में ईरान को बहुत लंबा अरसा लगेगा। तो ये जंग सिवाय तबाही के इस खित्ते में कुछ नहीं ला रही। अब आपका ये सवाल कि आगे क्या होगा या खित्ते पे क्या असरात पैदा हो पड़ेंगे इसके, ये पाकिस्तान के लिए खासी मुश्किल और खतरनाक सूरत हाल नजर आ रही है, क्योंकि अगर ईरान सऊदी अरब पे मजीद हमले करता है और सिविलियन टारगेट्स को निशाना बनाता है, तो एक तरह से वो ईरान और सऊदी अरब की भी जंग होगी, और जिसमें पाकिस्तान से सऊदी अरब से मुआहदे के मुताबिक पाकिस्तान को जंग में कूदना पड़ेगा। और लोग किसी तरह भी पाकिस्तान के हक में नहीं होगा इस जंग में कूदना, ईरान पाकिस्तान पर भी हमले कर सकता है। तो ये पूरा खित्ता फिर एक मरतबा से दुचार होगा, और पाकिस्तान की जो इस वक्त हाल है उसमें सही। डॉक्टर साहब शायद लाइन में कुछ इशू है, हम कोशिश करेंगे कि दोबारा आपसे रब्ता हो सके और आपसे बातचीत हो सके और इस सारे सूरत हाल को हम समझ सकें। नज़ीर जगह सूरत हाल डॉक्टर साहब जी ॿुधाइनि पिया त समूरे ख़िते ताईं इहा जंग फैलिजी सघे थी ऐं उन जा इम्कान बि नज़र अचनि पिया। जीअं हौज़ी बाग़ी आहिनि उहे सऊदी अरब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते हमलनि जूं ॻाल्हियूं बि कनि पिया, मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते हमला बि थियनि पिया, उन्हनि में वाद थिए पई। सऊदी अरब ऐं पाकिस्तान जो ज़ाहिर आहे हिकिड़ो दिफ़ाई मुआहिदो थियल आहे त जेकॾहिं उहे हमला जारी रहनि था त पाकिस्तान जे लाइ मुश्किलातूं वधी वेंदियूं। ॿिए पासे ओमान आहे, कतर आहे, ॿिया मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि जिते बि अमरीका जा फ़ौजी अॾा आहिनि, ईरान तरफ़ां जवाबी हमला उते कया पिया वञनि। उन्हनि मुल्कनि में तमामु घणो नुक़सानु थिए पियो। कतर जेको आहे सलामती कौंसिल खे ख़त लिखियो आहे त ईरान जे हमलनि जे नतीजे में कतर जो जेको नुक़सानु थिए पियो हरजाणे जी दावा ॼण त उन्हनि दाख़िल कई आहे। हाणे ॾिसूं था सलामती कौंसिल मां उन ते जेको आहे सो उहो कहिड़ो फ़ैसिलो अचे थो। सूरत हाल इहा वधंदे नज़र अचे पई। हिकिड़ो त जंगी महाज़ ते इहा सूरत हाल ख़राबु थिए पई, नुक़सानु थिए पियो दुनिया जो। ॿिए पासे माशी लेवल ते माशी लिहाज़ सां बि जेकॾहिं ॻाल्हि ॿोल कयूं त पेट्रोलियम प्राइसिस जेके आहिनि उन्हनि में मुसलसल वाध थिए पई। उन सां पाकिस्तान समेत दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क जेके आहिनि सो उहे
मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि पिया, ईंदड़ ॾींहनि में अञा वधीक ॾेई सघनि था। ऐं पाकिस्तान जे अख़्तियारियुनि जेको हाणे इहो फ़ैसिलो कयो आहे तेल जा अघ जेके पहिरियां महीने में तय थींदा, पोइ 15 ॾींहंनि में तय थींदा, वरी पोइ हफ़्ते ताईं आई उहा सूरत हाल, पर हाणे डेली बेसिस ते इहो ॿुधायो वियो आहे त डेली बेसिस ते तेल जा अघ जेके आहिनि उहे हेठि मथे थींदा। मतिलबु रोज़ानी जे बुनियादनि ते हाणे माण्हुनि खे इहो झटको लॻंदो, कॾहिं तेल जा, कॾहिं पेट्रोलियम जा, मतिलबु कॾहिं डीज़ल जा जेके अघ आहिनि उहे वधंदा। यकीनन जेका सूरत हाल आहे घटि थियण जी का उमेद कोन्हे। राति बि जेका ज़खावत थी आहे यकीनन तव्हां ॾिठी हूंदी त 35 पैसा, हालांकि पैसा अॼुकल्ह हलनि कोन पिया, पैसनि ताईं इवन रुपयो ॿ रुपया बि तमामु घटि उन्हनि जो इस्तेमालु थिए थो, पर 35 पैसनि जी सखावत कई हुकूमत पेट्रोल ते उन्हनि घटि कया। बाक़ी डीज़ल जा अघ जेके आहिनि उहे वधाया विया। सो आम ज़िंदगियूं जेके आहिनि उहे ऑलरेडी मुतासिर थियनि पियूं, उन सां वधीक मुतासिर जेके आहिनि उहे थी सघनि थियूं। ॿिए पासे जीअं अमेरिका जे हवाले सां तव्हांखे ॿुधायोसीं इंट्रो में त बैंक ऑफ जेका अमेरिका आहे उन्हनि अमेरिका में तेल जे ज़ख़ीरनि जे हवाले सां ॿुधायो आहे त गुज़िरियल 45 सालनि में इहो पहिरियों दफ़ो ईअं थियो आहे जो अमेरिका में जेके तेल जा ज़ख़ीरा आहिनि उहे तेज़ी सां घटि थियणु शुरू थिया आहिनि हिन जंग जे नतीजे में। ऐं हींअर ॿुधाए पियो त अमेरिका वटि बि गुज़िरियल को 43 ॾींहंनि जो जेको पेट्रोल जा ज़ख़ीरा आहिनि उहे मौजूदु आहिनि। हिकिड़ो मुल्क जेको सुपर पावर हुजे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में, उन जी जंग छेड़ियल हुजे, उन वटि जेकॾहिं इहा सूरत हाल हुजे त सोचे सघो था त जेके ॿिया नंढा नंढा मुल्क आहिनि या जिन खे असीं चऊं था अञा उभरनि पिया या ग़रीब मुल्क आहिनि, उन्हनि जी सूरत हाल छा हूंदी, उन्हनि वटि केतिरो स्टॉक हूंदो, इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। ऐं नुक़सानु जेको आहे ईरान जो बिल्कुलु थिए पियो, पर गॾोगॾु जेको अमेरिका जो नुक़सानु थिए पियो जंहिंजी हाणे तस्दीक पेंटागन बि कई आहे त 2 हफ़्तनि में 100 फ़ौजियुनि जो ज़ख़्मी थियणु तमामु हिकिड़ो अहम मामिलो आहे। ऐं 3 फ़ौजी हू त तस्दीक कनि पिया, 3 जी ईरान जी दावा आहे त उन्हनि वधीक फ़ौजी जेके आहिनि उहे अमेरिका जा उहे मारिया आहिनि। सो जेकॾहिं उहे लाश हाणे अमेरिका जी सरज़मीन ते पहुचणु शुरू थींदो आहे त नो डाउट उते बि सूरत हाल ख़राबु थींदी। मिड टर्म इलेक्शन बि थियणा आहिनि नवंबर में, ऐं जॾहिं हीउ मुआदो थियणु वञे पियो त तॾहिं बि इहे ॻाल्हियूं थियूं हुयूं त ट्रंप जी इहा कोशिशि आहे त मिड टर्म इलेक्शन खां पहिरियां मामला बहितर थियनि। ऐं उमेद हुई त अगस्त जे विच धारे हीउ फाइनल मुआदो थी वेंदो, पर हाणे उनजो को इम्कान फिलफोर त नज़र कोन पियो अचे। ऐं जेकॾहिं इहा जंग ईअं कंटिन्यू रहे थी, अमेरिका जा तेल जा ज़ख़ीरा बि घटि थियनि था, उते फ़ौजियुनि जूं लाश जेके आहिनि फ़ौजियुनि जा उहे बि पहुचणु शुरू थियनि था, त नो डाउट उते डोनाल्ड ट्रंप जे लाइ जेके मुश्किलातूं आहिनि उन्हनि में वाध थी सघे थी। ऐं जेके अवामी सर्वे थिया आहिनि जंहिंखे ट्रंप साहब पाण बि शेयर करे पियो, जंहिं मां तव्हांखे ॿुधायो शुरू में इंट्रो में, त 64% जेके अमरीकी माण्हू आहिनि उहे चाहिनि था त जंग जो ख़ात्मो थिए ऐं अमन क़ाइमु थिए। ऐं उहा सर्वे ट्रंप साहब पाण शेयर कई आहे पंहिंजे प्रोफाइल ते, जेको ट्रुथ सोशल ते उनजो प्रोफाइल आहे। सो हाणे उनखां केरु सवाल करे, ज़ाहिर आहे उनखां केरु सवाल करे सघे थो। त हिकिड़े पासे अवां इहा सर्वे शेयर कयो पिया जंहिंमें इहो ॿुधाए पियो त अवाम जी राय इहा आहे त जंग न हुजणु खपे, अमन हुजणु खपे। ॿिए पासे अवां रोज़ानी जे बुनियादनि ते ईरान ते हमला बि कयो पिया। इहो जीअं वड़ाई साहब चवंदा आहिनि त छा इहो खुलियल तज़ाद न आहे, ऐं बिल्कुलु उहो तज़ाद नज़र अचे पियो। पाकिस्तान इनकलाब जो जेकॾहिं ज़िक्र कयूं त अॼु बि उन्हनि जो जेको बयानु आहे उनमें हू इहा दावा कनि पिया, ख़िते जा जेके मुल्क आहिनि उन्हनि खे हू ऑफर कनि पिया, हू ॿुधाइनि पिया त असां कॾहिं बि उन्हनि मुल्कनि में हमिलो नाहे कयो, पर जेके अमेरिका जा असासा आहिनि असीं उन्हनि ते सिर्फ़ु हमिलो कयूं पिया। ऐं जेकॾहिं अवां चाहियो था इहे हमला बंदि थी वञनि त ख़िते में जेके अमेरिका जा अॾा आहिनि उहे अॾा बंदि थियणु खपनि। यानी कतर हुजे, बहरैन हुजे, UAE हुजे, सऊदी अरब या जेके ॿिया पाड़ेसरी मुल्क आहिनि जिते जिते अमेरिका जा जेके अॾा आहिनि उहे जेकॾहिं ख़तमु थियनि त ईरान जो चवणु आहे त हू इहे हमला बंदि करे छॾींदो। ऐं हींअर ताईं ईरान जे अख़्तियारियुनि जी इहा दावा आहे त उन्हनि किथे बि कंहिं बि मुल्क पाड़ेसरी मुल्क मिडल ईस्ट जे कंहिं बि मुल्क जी सिविलियन जेका आबादी आहे उते को हमिलो नाहे कयो, या उन्हनि जी जेका सरकारी इमारतूं आहिनि उनखे उन्हनि निशानो नाहे बणायो। पर हींअर ताईं उन्हनि जेके बि हमला कया आहिनि उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अमेरिका जा जेके उते अॾा आहिनि उन्हनि खे उन्हनि हिट कयो आहे, उनखे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कई आहे, जंहिंजो सबबु इहो आहे जो अमेरिका ईरान ते हमला करे पियो, उन इंफ्रास्ट्रक्चर खे तबाह करण जी कोशिशि करे पियो। रोज़ानी जे बुनियादनि ते मुख़्तलिफ़ जेके रोड रस्ता आहिनि, पुलियूं आहिनि, एयरपोर्ट आहिनि, मुख़्तलिफ़ जेके अहम साइट आहिनि हथियारनि जे हवाले सां हुजनि या एटमी हथियारनि जे हवाले सां, या एटमी बिजली घर वग़ैरह चऊं, त उन्हनि खे अमेरिका जे तरफ़ां मुसलसल जेको आहे सो उहो टारगेट बणायो पियो वञे। सो इहा सूरत हाल किथे दंग कंदी, सालिस मुल्कनि जो किरदारु छा आहे। जीअं कल्ह मूंखे ॿुधायोसीं त जेके उतां जा घरू वज़ीर आहिनि उहे मोहसिन नक़वी साहब जी दावत ते पाकिस्तान जे दौरे ते आया हुआ, ऐं उन्हनि यादगार जेका आहे पाकिस्तान मॉन्यूमेंट जंहिंखे असीं चवंदा आहियूं इस्लामाबाद में, और उते बि शहीदनि जी यादगार ते बि हाज़िरी भरी आहे, गुलदस्तो बि पेश कयो आहे। ऐं कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त हीअ तजवीज़ खणी आया आहिनि त घटि में घटि 10 ॾींहंनि जी जेका आहे सा उहा जंगबंदी थियणु खपे, ऐं पाकिस्तान उहा तजवीज़ अमेरिका जे अख़्तियारियुनि ताईं पहुचाई बि आहे। सो हाणे ॾिसूं था त उन तजवीज़ ते अमेरिका जे तरफ़ां कहिड़ो रद्द अमल साम्हूं अचे पियो।
फौरी तौर ते जेकॾहिं जंगबंदी थिए बि थी आरज़ी बुनियादनि ते ई सही, उन सां हिकिड़ी उमेद पैदा थींदी छा आहे जेको ॻाल्हियुनि वारो मरहलो आहे उहो ॿीहर जेको आहे सो उहो शुरू थी सघे थो। सो ही ओवरऑल सूरत हाल हुई। कोशिशि असांजी आहे त डॉक्टर नाज़िर महमूद सां असांजो ॿीहर राब्तो थी सघे त उन खां वधीक तजियो जेको आहे सो असीं वठी सघूं। ऐं उनखां पोइ पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं जेका पाकिस्तान जी करंट पॉलिटिकल सिचुएशन आहे उन ते बि ज़रूरु पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर हींअर पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं त 28 फरवरी खां वठी ही टेंशन वारी सूरत हाल आहे जॾहिं इसराइल ऐं अमरीका गॾियल तौर ते पहिरें ईरान ते जंग मुसलत कई हुई। उनखां पोइ अप्रैल में पाकिस्तान कोशिशूं वरितियूं ऐं जॾहिं डोनाल्ड ट्रंप इहा दावा कई हुई त हुई ईरान जी 5000 साल जेका तारीख़ आहे तहज़ीब आहे उनखे ख़तमु करणु वञनि पिया। उन दौरान शहबाज शरीफ़ साहब अॻियां आया, उन्हनि अपील कई डोनाल्ड ट्रंप खे त जंगबंदी कई वञे। उहा जंगबंदी थी ऐं मुसलसल पोइ उहा जंगबंदी रही। उनखां पोइ इस्लामाबाद टॉक्स थिया, बर्गन स्टॉक में ॻाल्हियूं थियूं ऐं टियों मरहलो जेको आहे जुलाई जे 11 ऐं 12 तारीख़ ते पाकिस्तान में थियण जी उमेदु हुई। पर इन विच में नज़र आयो त हिकु भेरो ॿीहर अबनाए हुर्मुज़ वटि टेंशन वारी सूरत हाल पैदा थी वई। कुझु जहाज़नि ते हमला थिया। ईरानी अख़्तियारियुनि जो इहो चवणु आहे त उन्हनि जहाज़नि जेको आहे तय थियल जेके ज़ाब्ता अख़लाक आहिनि उन्हनि जी भनकड़ी कई, उनजे करे उन्हनि खे टारगेट कयो वियो ऐं जॾहिं उन्हनि जहाज़नि खे ईरान जे तरफ़ां टारगेट कयो वियो त जवाब में अमरीका जेको आहे सो उहो ईरान ते हमला करणु शुरू करे छॾिया। हिकु भेरो ॿीहर ऐं अमरीकी अख़्तियारियुनि चयो त जेको मुआहिदो आर्ज़ी लेवल ते थियो हो असीं उन मुआहिदे तां दस्तबरदार थियूं था, उनखे मुअत्तिल कयूं था, जंहिंखां पोइ ईरानी अख़्तियारियुनि बि उन मुआहिदे तां दस्तबरदारी जो या उन मुआहिदे खे मुअत्तिल करण जो ऐलान कयो। सो हींअर ताईं उहा टेंशन वारी सूरत हाल आहे ऐं टेंशन ई सिर्फ़ु ॿिनि मुल्कनि ताईं महदूद न आहे पर सॼी दुनिया ते उन जा असर पइजी रहिया आहिनि। समूरी दुनिया जी मईशत मुतासिर थी रही आहे ऐं गुज़िरियल ॾींहुं मूं हिकिड़े इंटरनेशनल इदारे जी रिपोर्ट पढ़ी पे जंहिंमें ॼाणायो वियो त हीअ जॾहिं गर्मियुनि जे मोकलनि जी सीज़न हूंदी आहे त दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में टूरिज़म जेका आहे उनखे हथी मिलंदी आहे, सियाहत खे हथी मिलंदी आहे। मुख़्तलिफ़ माण्हू उन्हनि मुल्कनि में घुमण जे लाइ वेंदा आहिनि। पर हिन भेरे हिन जंग जे करे दुनिया जा खोड़ अहिड़ा मुल्क आहिनि, पोइ UAE हुजे, तुर्की हुजे ऐं ॿिया दुनिया जा ॿिया खोड़ मुल्क अहिड़ा आहिनि जेके उन्हनि जी टूरिज़म ते तमामु घणो असरु पियो आहे। माण्हुनि उन्हनि मुल्कनि जो रुख़ नाहे कयो। उते होटल इंडस्ट्री हुजे उनखे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। एयरलाइन जेके आहिनि उन्हनि खे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे ऐं उन्हनि वॾे पैमाने ते जेके पंहिंजा पैकेजिस आहिनि उहे बि घटि करे छॾिया आहिनि। पर माण्हू अमन अमान जे करे, सिक्योरिटी सूरत हाल जे करे उन्हनि मुल्कनि जो रुख़ करण जे लाइ तयारु न आहिनि या उन्हनि मुल्कनि जी जेके फ़िज़ाई चऊं सरहदूं आहिनि उहे इस्तेमालु करण जे लाइ तयारु न आहिनि। सो नाज़रीन ही समूरी सूरत हाल रही। कोशिशि रही त डॉक्टर साहब सां राब्तो थिए पर उहो न पियो थी सघे। हिते असां कोशिशि कंदासीं ब्रेक वठूं। ब्रेक खां पोइ जॾहिं वापसि ईंदासीं त अमरीका उन सां गॾु जेका पाकिस्तान जी सूरत हाल आहे उन ते पाण वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में अव्हांखे चऊं था भलीकार। जीअं अव्हांखे ॿुधायोसीं पाण वापसि ईंदासीं। पाकिस्तान जी जेका सियासी सूरत हाल आहे हिते जेका सियासी रसाकशी चऊं या जंग चऊं बयाननि जी हद ताईं जेका हले पई पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। आज़ाद कश्मीर जी जेका इलेक्शन आहे उहा बि हिन भेरे जेका आहे उहा खूनी इलेक्शन में तब्दील थींदे नज़र अचे पई। शुरूआति खां वठी अव्हां ॾिठो हूंदो त जेका कमेटी आहे हुन जॾहिं एहतजाज कयो त 10-12 माण्हू हुन में जेके आहिनि सो पंहिंजो हयाती विञाए वेठा। अॻूणो वज़ीर आज़म जॾहिं चूंड मुहिम ते वियो पियो त उनजे काफ़िले ते हमिलो थियो, उनजो मुहाफ़िज़ मारिजी वियो। हाणे बि का बि पॉलिटिकल पार्टी पाण चई सघूं था त आज़ाद नमूने सां हिन भेरे आज़ाद कश्मीर में मुहिम न पई हलाए सघे। खोड़ उन्हनि जे लाइ मसइला मसाइल आहिनि, उनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं। गॾोगॾु जेका मुल्क जे अंदरि जी सूरत हाल आहे 5 अगस्त ते 3 साल पूरा थियनि पिया बानी PTI जी गिरफ़्तारी खे ऐं तहरीक इंसाफ़ तहरीक जी तयारियुनि जी बि ज़िक्र फ़िक्र करे पई। अॼु सुहेल आफ़रीदी साहब जा नाक़ाबिल ज़मानत गिरफ़्तारी वारंट इस्लामाबाद मां जारी थिया आहिनि। फज़लुर रहमान साहब वारो तकरार पंहिंजी लेवल ते आहे। सो खोड़ मामला आहिनि, उन्हनि खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। सीनियर सहाफ़ी तर्जनिगार ऐं एंकर पर्सन आहिनि अब्दुल रज़ाक खटी साहब, उहे असां सां वीडियो लिंक ते इस्लामाबाद मां जा मौजूदु आहिनि। खटी साहब तमामु घणी महिरबानी सर, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। ऐं चाहींदुसि जेकॾहिं पाण शुरूआति कयूं आज़ाद कश्मीर जी सूरत हाल ते, पोइ अचूं था जेके ॿिया मामला जिन जो मूं ज़िक्र कयो। कीअं था ॾिसो जेका 27 तारीख़ ते इलेक्शन रिथियल आहे, वॾे पैमाने ते ॾिसूं था त का बि पार्टी चूंड मुहिम बि न पई हलाए सघे। उतां जा जेके माण्हू आहिनि उहे इन ॼण त चूंड खे हींअर ताईं त रद्द कयूं वेठा आहिनि। सरकारी मुलाज़िमनि कल्ह पंहिंजा वोट कास्ट कया। सो कीअं था ॾिसो बाक़ी जेके 6 ॾींहं वञी बचा आहिनि सूरत हाल आज़ाद कश्मीर इलेक्शन जी? नसीर साहब, कश्मीर वारे मामले खे तमामु घणे बुरे तरीक़े सां मिस हैंडल कयो वियो आहे। सबबु इहो आहे त मुंहिंजो ख़्यालु आहे त
हिन वक़्तु पहिरियों दफ़ो ईअं थियो आहे त पॉलिटिकल पार्टीज़ जेके आहिनि उहे बलोचिस्तान वारे मामले ते बि लातालुक नज़र अचनि थियूं, पख्तूनख्वा वारे मामले ते बि साॻी सूरत हाल आहे, ऐं बाक़ी कश्मीर वारो मामिलो जेको आहे उहो बि तव्हांजे साम्हूं आहे। हाणे रावलाकोट अञा ताईं मुकमल तौर ते बंदि पियो आहे। अॼु कुझु मुंहिंजी कश्मीरी साफ़ियुनि सां ॻाल्हि थी आहे, उन्हनि त वॾी ॻाल्हि कई, जेके वरी कोशिशि कई त सर्च कयां इंटरनेट ते। उन्हनि जे इहो चयो त 27 जुलाई वारा जेके इलेक्शन आहिनि उहे मुलतवी थियण जो फ़ैसिलो थी वियो आहे, इलेक्शन कमीशन खे नोटिफिकेशन जारी करणो। हाणे हुन सही। में सदाकत केतिरी आहे छा आहे इहा ख़बर न आहे, पर अॼु मियां नवाज़ शरीफ़ उते पहुतो आहे। मियां नवाज़ शरीफ़ केतिरा ॾींहं हूंदो कश्मीर में, गिलगित बल्तिस्तान में त असां ॾिठो त हिकु ॾींहुं हुयो, सही। ऐं पोइ बिलावल भुट्टो तनक़ीद कई तव्हां वटि जलसे हिकिड़े में, चई त तव्हां वटि हिकिड़ो महिमान आयो, हुनजी त पुछा कयो उहो आहे या ॿियो हलियो। सो हिन दफ़े बि लॻे ईअं पियो त कश्मीर में वियो त आहे पंहिंजो मियां नवाज़ शरीफ़। सही। ही सियासी सरगर्मी जी लंडन मां उहो आयो, इलेक्शन थिया, हुननि जी हुकूमत आई, त पहिरीं को पॉलिटिकल सरगर्मी असां हुननि जी ॾिठीसीं गिलगित बल्तिस्तान में, जेका मूंखे यादि पवे थो फौरी तौर ते रिकॉल थिए थो, या हाणे अॼु कश्मीर में थी आहे। सो कश्मीर में जेका हुन तकरीरूं कयूं आहिनि उन मां मूंखे लॻे थो त घणी कंफ्यूजन आहे। सही। हिकिड़ी ॻाल्हि इहा करणु त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त शहबाज शरीफ़ खे चवंदुसि त मूंखे कश्मीर जो वज़ीर आज़म ठाहे छॾे। ॻाल्हि इहा आहे त कश्मीरी वोटर जेके आहिनि उनजो कश्मीरी पस मंज़र हुजणु हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, पर कश्मीरी वोटर हुजणु ॿी ॻाल्हि आहे। ॿी ऐं हिकु ॻाल्हि इहा, सही। ॿी ॻाल्हि इहा को 25 मुतालबा हुया कश्मीरियुनि जा, जिन में मुआजर सीटनि वारो हिकिड़ो मुतालबो हो जंहिं ते ही गंढ ॿधी बीह रहिया आहिनि। बाक़ी तमामु घणा मुतालबा आहिनि जिन ते मौजूदा वज़ीर आज़म जेको कश्मीर जो आहे सही। उहो पाण हुन कमेटी जो मेंबर हुयो ऐं सिग्नेटरी हुयो। उन बि अञा ताईं बाक़ी जेके मुआहिदा आहिनि, मामला आहिनि, उनखे पूरो कोन कयो आहे। जेका जॉइंट अवामी एक्शन कमेटी हुई उनखे हुननि बैन करे छॾियो, ऐं जेके केस हुआ उहे वरी वापसि रिस्टोर करे छॾिया अथनि। सो सियासी तरीक़ो अख़्तियार कोन कयो अथनि। उहो ई हिकिड़ो मख़सूस क़िस्म जी जेका मेंटेलिटी आहे उहा पख्तूनख्वा में इस्तेमालु पई थिए, जेका बलूचिस्तान में इस्तेमालु पई थिए, उहा साॻी कश्मीर में पई थिए। बिलावल भुट्टो ज़रदारी जो जेका अप्रोच आहे पॉलिटिकल, उहा वधीक बहितर नज़र अचे पई कश्मीर में। मुसलसल जलसा करणु, उते हुजणु, माण्हुनि सां इंटरेक्ट करणु, आम माण्हुनि सां। ॿी जेका ॻाल्हि अहम आहे उहा इहा आहे त हुन जॉइंट अवामी एक्शन कमेटी जे ख़िलाफ़ एतिरो एग्रेसिव थी न ॻाल्हायो आहे जेको ॿियूं जमायतूं या ॿिया जेके सिविलियन तर्जमान आहिनि कंदा रहिया आहिनि। सो उनजी ॻाल्हियुनि मां ईअं लॻे थो त हू कोशिशि आहे हुनजी त कंहिं तरीक़े सां मामला सिधा थी वञनि। हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे जेका गिलगित बल्तिस्तान जे हवाले सां बिलावल भुट्टो कई, त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त GB जा माण्हू क़ौमी असेंबली में हुजनि। हाणे इहा साॻी ॻाल्हि हू कश्मीर जे लाइ करे थो। सही। हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त इहो साॻियो जेको स्टेटस, जेको स्पेशल स्टेटस हुयो मक़बूज़ आला इंडिया वारे कश्मीर पास। आहे, सही। इंडिया वारे पासे उनजे जेको कंट्रोल में आहे, उते पाकिस्तान बि उनजी सिफ़ारती सतह ते इन करे उनजी मुखालफ़त कई त उहो जेको स्पेशल स्टेटस हुयो कश्मीर जो, सही। उहो मोदी में तरमीम करे खसे वरितो। हाणे कश्मीर जो जेकॾहिं उन्हनि खे नुमाइंदगी मिले थी क़ौमी असेंबली में, डेफिनेटली आइन में तरमीम थींदी त हुनजो जेको स्पेशल स्टेटस आहे उहो बि ख़तमु थींदो। सही। त पोइ जेकॾहिं मोदी इहो कयो आहे त पोइ असां कयो त माना फ़र्क़ु छा थींदो? सही। यानी हे जेको 70-80 सालनि खां असांजो नैरेटिव आहे, मौक़फ़ आहे त कश्मीरियुनि खे हक़ ख़ुदि इरादत ॾिनो वञे, ऐं जेकॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो इहो चवणु त कश्मीरी क़ौमी असेंबली में हुजनि, सो ॻाल्हि सम्झ में नथी अचे। या त हुनखे इहा ॻाल्हि क्लियर करणु घुरिजे त इन जे जेको स्पेशल स्टेटस आहे उन ते को फ़र्क़ु त कोन पवंदो, जेकॾहिं पवंदो त कहिड़ो पवंदो। सही। सो कश्मीर जी सूरतहाल का एॾी चङी कोन्हे, ऐं सॼो कंट्रोल में आहे। तव्हांखे बि ख़बरूं पवनि थियूं सोशल मीडिया तां, ॿिया जेके सोर्सिस आहिनि, पर ज़ाहिर आहे उहे नथियूं थियनि। त हिकिड़ो तव्हांजे लाइ बि दाइरो आहे, उन दाइरे में वेही ॻाल्हाइणो आहे, उन खां ॿाहिरि न आहे निकिरणो। सो पाण सिंधी में चवंदा आहिनि 12वीं जेका आहे उहा सींट में ॻाइणी आहे, त पाण ॻायूं पिया।
सही आहे। जीअं अवां ॿुधायो त घणो इम्कान इहो ई आहे, जीअं अवां बि चयो पिया, ॿियनि मुख़्तलिफ़ सोर्सिस खां बि ख़बर पए थी त मतां इहा इलेक्शन जेका आहे पोस्टपोन थिए, अहिड़ो को ज़िक्र हुते आहे कोन। पर जेको वज़ीर आज़म आहे, जंहिं वटि अख़्तियार आहिनि, पंहिंजा ख़ुसूसी अख़्तियार इस्तेमालु कंदे में बि इहे 6 ॾींहं जेके आहिनि उहे इलेक्शन पोस्टपोन बि करे सघे थो। बिल्कुलु इहे ॻाल्हियूं थियनि बि थियूं। अच्छा सर, हाणे अचूं जेको ही वरी अचूं, ज़ाहिर आहे हर पासे पाण लाइ त सूरत हाल उहा ई आहे न, मारवी वारी जेका ॻाल्हि कयो पिया। तहरीक इंसाफ़ जो जेको मामिलो आहे, हाणे ख़ान साहब जी गिरफ़्तारी, नालो बि नथा खणी सघूं, बानी PTI, उनखे 3 साल मुकमल पिया थियनि 5 अगस्त ते। ऐं गौहर ख़ान साहब या ॿिया जेके उन्हनि जा अॻवान आहिनि उहे अचनि पिया त हिन दफ़े जेका असां तहरीक हलाईंदासीं उहा माज़ी जी तहरीकनि खां डिफरेंट हूंदी। त छा पिया ॾिसो गिरफ़्तारी वारे ॾींहं ते तहरीक इंसाफ़ कहिड़ी प्लानिंग करे पई, ऐं हींअर ताईं जेके तहरीकूं थियूं आहिनि उहे त उन्हनि जे लाइ मसइला वधाया ई आहिनि तहरीक इंसाफ़ जे लाइ। उन्हनि तहरीकनि सां को उन्हनि खे नरमी त कोन थी आहे। कहिड़ी तहरीक हलाईंदा, वरी उन्हनि सां ख़ुदा न ख़ासा मसइला वधंदा, या का नरमी ॾिसो पिया, या छिकताण वधी वेंदी? तहरीक वग़ैरह मूंखे त हंधि नज़र कोन थी अचे। हिन जो सबबु इहो आहे त PTI जे अंदरि तमामु घणा दड़ा थी विया आहिनि। सो इहा ॻाल्हि इस्टेब्लिशमेंट खे वारो खाए थी, हुकूमत खे वारो खाए थी। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि ज़हन में हुजणु घुरिजे त इमरान ख़ान जी जेका पॉपुलरिटी आहे सही, उहा डैमेज कोन्हे थी। उनजो सबबु इहो आहे त मौजूदा हुकूमत, हिनखे त खणी 3 साल थिया हुजनि, या मुंहिंजो ख़्याल आहे शायदि 2-2.5 साल थिया आहिनि। सही, इहो जेकॾहिं 20 साल बि वेठी हूंदी सही, न, इहे इमरान ख़ान जी पॉपुलरिटी घटि बि कोन ऐं हिननि जी पॉपुलरिटी वधंदी कोन। उनजो सबबु इहो आहे त अवाम खे डिलीवर हे कोन करे सघिया आहिनि। हाणे तव्हां ॾिठो बि हूंदो त मुख़्तलिफ़ सर्कल्स में इहे शयूं डिस्कस थियनि पियूं त कैबिनेट जे अंदरि जेके तब्दीली, टेक्नोक्रेट्स क़िस्म जा जेके वज़ीर आहिनि उहे आंदा वञनि, सही, यानी जेके डिलीवर था कनि उन्हनि खे ॿाहिरि कढो। पर प्रॉब्लम असल में जेको बुनियादी ॻाल्हि आहे उहा सम्झ में मुंहिंजो ख़्याल आहे त इन करे जेके धुरियूं हलाइनि थियूं हुकूमत खे, उन्हनि खे नथी अचे त जेसि ताईं सियासी धुरियुनि खे तव्हां बाअख्तियार नथा कयो, सही, तेसि ताईं सियासी धुरियूं कुझु बि कोन करे सघंदियूं। हिन ॻाल्हि खां इनकार कोन्हे त सियासी धुरियुनि जा लक्षण ख़राब आहिनि, उहे पाण खे सुधारीनि कोन थियूं। जेतिरी वधीक करप्शन थींदी ओतिरो उन्हनि खे ब्लैकमेल करणु वधीक आसान थींदो। सही, सभिनि खां वधीक ॾुखियो कमु ईमानदार पॉलिटिशियन सां विढ़णु हूंदो आहे, छो त उनखे तव्हां केतिरो बि कुझु कयो, पर ज़ाहिर आहे जेकॾहिं कंहिं माण्हू ते करप्शन साबित नथी थिए, पंहिंजे रवैयनि में उहो बहितर आहे, त उन सां विढ़णु तमामु घणो ॾुखियो आहे। सही, हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त शहबाज शरीफ़ कुझु न पियो ॾेई सघे। हाणे रुॻो तव्हां अंदाज़ो कयो, पेट्रोल वारो जेको हिननि फ़ैसिलो कयो आहे डेली रोज़ाने जी बेसिस, बुनियाद, हाणे हिन सूरत हाल में मूंखे ॿुधायो त जेकॾहिं डीज़ल जूं क़ीमतूं पाण वटि वधी वञनि थियूं त मूंखे ॿुधायो त कॾहिं ईअं थो थिए त जेकॾहिं को किरायो डेवो जो फ़र्ज़ु कयो इस्लामाबाद खां हैदराबाद जो सही, 10,000 हुयो, 14,000 थियो, हुनजे विच में तेल जूं क़ीमतूं घटिजी वयूं, पर उहे नथा घटाइनि। सही, सो वॾे रूट जूं गाॾियूं हुजनि, आम रूट जूं नंढियूं गाॾियूं हुजनि, हे जेको ड्राइवर तबिको हूंदो आहे, कैलेंडर हूंदा आहिनि या उनजा जेके मालिक हूंदा आहिनि, उहे बुनियादी तौर ते इंतिज़ामिया जे कंट्रोल में न हूंदा आहिनि। इंतिज़ामिया पाण बुनियादी तौर ते करप्ट आहे, फारिग आहे, बता वठे थी। सो उनजे नतीजे में आम माण्हू खे को फेवर नथो मिले। सही, ईद जे ॾींहंनि में तव्हांखे इहे वीडियोज़ वज़ीर साहिबान बिल्कुलु, ॾेखारींदा आहिनि त 2 ॼणा चढ़ंदा आहिनि बस में, रिकॉर्डिंग थींदी आहे, पैसा वापसि कराए, सही कराइजे, पर ॿिनि बसनि सां कहिड़ो फ़र्क़ु थो पवे? सही आहे, सो असल में सियासी धुरियूं मुकमल तौर ते फारिग थी चुकियूं आहिनि। हाणे इहो हिननि खे तमामु घणो फ़ाइदो ॾिए थो इस्टेब्लिशमेंट खे, जेतिरी सियासत कमज़ोर थींदी ओतिरो हुननि जो असरु जेको आहे वधंदो। पर असरु वधण जे करे नतीजा अचणु घुरिजनि, उहे बि नथा अचनि। हाणे ठीकु आहे, हे टेक्नोक्रेट्स खे वठी अचनि, पर ॻाल्हि उते ई बीठी हूंदी। सही, इलेक्शन जेके आहिनि उहे जेसि ताईं साफ़ शफ़ाफ़ नथा थियनि, तेसि ताईं मुंहिंजो ख़्यालु आहे त तव्हां केतिरा बि तजुर्बा करियो कुझु कोन थींदो। ऐं हाणे तव्हां ॾिसंदो त ईंदड़ ॾींहंनि में ही त हिननि खे फ़ाइदो इहो थियो आहे त गुज़िरियल साल मोदी जंग कई, जंहिंजो हिननि खे फ़ाइदो थियो। ईरान वारी जंग थी वई, अमेरिका जेका हुन ते मड़ी आहे जंग, उनजो हिननि खे फ़ाइदो थियो आहे। समूरा मामला क़ौमी सलामती सां गॾिजी विया आहिनि, सियासत फारिग थी वई आहे, ॻाल्हाए कुझु कोन थो सघे। बाक़ी रही तहरीक इंसाफ़ जो मसइलो, त तहरीक इंसाफ़ में एज़ ए अपोज़िशन लीडर
PTI जा माण्हू महमूद ख़ान खे क़बूल करण लाइ तयारु कोन्हे, छाकाणि त उहो जमायतो माण्हू कोन्हे। सही बैरिस्टर गौहर चेयरमैन आहे, पर बैरिस्टर गौहर जी ॻाल्हि इन करे नथी हले त मथां अलीमा ख़ान वेठी आहे, ॿियूं इमरान ख़ान भेनरूं वेठियूं आहिनि, ॿिया वरी जेके आहिनि जिन जो धंधो दाड़ी इमरान ख़ान जे नाले ते हले थो, ऐं टियों तबिको हिननि जो सोशल मीडिया वारो आहे जेको चाहे इहो थो त हिननि जे रिज़क रोज़गार जो कमु हलंदो रहे। शयूं घणियूं मिक्स थी वयूं सही आहिनि, पर इन सॼी सूरत में मौजूदा हुकूमत घणो फ़ाइदो हासिल करे पई सघे, पर उहो करे कोन सघी। मौलाना फज़ल रहमान वारो मामिलो ज़ाहिर आहे तव्हां उथारींदो पाण, आउं सिर्फ़ु हुन में तव्हांखे रुॻो हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां जी त मौलाना जी तक़रीर बुनियादी तौर ते जेके हक़ीक़तूं हुयूं उन खां हटी करे पेश कई वई। बिल्कुलु जेको मूं पहिरीं जो स्टेटस पढ़ियो पहिरें ॾींहुं जेको अवां ॻाल्हि कई त वरी मौलाना जेका वज़ाहत कई उन में बि लश्कर वारी हू ॻाल्हि कनि पिया या ॿियो टियों त मुंहिंजे ख़्याल में अवां घणो फोकस कयो त जेका मौलाना खां डिमांड कई पियो वञे उन ते पूरो न पियो लहे, शायदि अवां इहो ई चयो स्टेटस में, त उतां इहो तकरार शुरू थियो आहे। बिल्कुलु थियो ई होता है। एक्चुअल इशू इहो आहे त हाणे प्रॉब्लम इहो आहे त पाकिस्तान जे अंदरि जेके बि असांजा जेके पाण चऊं चलता पुर्ज़ा पुर्ज़ा जेके आहिनि, काफ़ी जेके आहिनि, उहे बुनियादी तौर ते कंहिं न कंहिं जे एजेंडा ते खणी ईंदा आहिनि, पेश कंदा आहिनि। हाणे हिकिड़ा माण्हू चवंदा मौलाना जी नाराज़गी छा आहे, कंहिंजी छा आहे। ॻाल्हि इहा आहे त पावर पॉलिटिक्स थिए थी, उनमें तव्हां पंहिंजो स्पेस वठंदा आहियो। सही मौलाना PDM जो हिसो हो, उनमें उनजो वज़ीर हो, इलेक्शन थी, मौलाना खे कढी छॾियूं। सही हाणे मौलाना जी इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे जेका रिकॉर्ड ते आहे त हू चवे थो ISI चीफ मूंसां गॾु हलियो तालिबान गवर्नमेंट सां ॻाल्हियूं करण लाइ, उन वक़्तु जेको आहे सो आउं ठीकु हुयुसि। हू इहा ॻाल्हि करे थो त मुंहिंजे ख़िलाफ़ जेका बि सॼी कंपेन हले थी उन क्लियर इहा ॻाल्हि कई त जिन मुंहिंजे ख़िलाफ़ कंपेन हलाई आहे उन्हनि खे माफ़ी वठणी पवंदी, मूंखे मुंहिंजी माउ पीउ इन ॾींहं जे लाइ ॾियणो ई जी कोन्हे, तव्हां सरेंडर करिया। हाणे हिते ॻाल्हि सम्झण जी इहा आहे त मौलाना वटि हिकिड़ी त अवामी हिमायत आहे, ॿी मौलाना वटि जेका डंडा फोर्स आहे उहा कंहिं बि सियासी जमायत वटि कोन्हे। सही ठीकु आहे, तो मौलाना जी इन तक़रीर खां पोइ मौलाना जे ख़िलाफ़ जेका कंपेन हली, पोइ मौलाना जे माण्हुनि जेको रिएक्ट कयो मीडिया ते, ज़ाहिर आहे टेलीविजन जेको असांजी जेका रिवायती मीडिया आहे उन ते इहे शयूं रिपोर्ट कोन थियूं, पर सोशल सही मीडिया ते अची वयूं। मौलाना जे रिएक्शन खां पोइ तव्हां ॾिसो मौलाना हाणे अनाउंसमेंट कई आहे त उहो सॼे मुल्क में वेंदो, यानी बिल्कुलु वरी अली साॻी अहमद ॻाल्हि कुर्द कंदो। साहब वारा शायदि उनखे बलोचिस्तान में ही बि वकील कन्वेंशन हो, वकील बि शायदि एक्टिव थियनि पिया, कुर्द साहब उन्हनि खे दावत ॾियनि पिया त असां वटि बि अचो ऐं ख़िताब कयो, त कोई इहो मामिलो किथे वधंदे त नज़र न पियो अचे। अॻे बि असां ॾिठो आहे त वकीलनि ऐं कुर्द साहब वारनि जो हिकिड़ो वॾो किरदारु आहे। मूं तव्हांखे अर्ज़ु इहो कयो पिए त जेके हिननि जा मीडिया मैनेजर आहिनि बुनियादी तौर ते उन्हनि खां इहो मामिलो हल ई कोन थियो। उनजो सबबु इहो आहे त जिन माण्हुनि हिननि खे डायरेक्शन ॾिनी त शुरू थी वञो, ऐं पहिरीं मुंहिंजो ख़्यालु आहे तो हमरा हिकिड़ो जेको PTI में हो छॾे वियो, पोइ वरी हिकिड़ी ॿी पार्टी में हो, हाणे शायदि वज़ीर बि आहे। पहिरीं उन प्रेस कॉन्फ्रेंस कई, हुन खां पोइ चौहाण कई, पोइ ॿी हिकिड़ी कतार शुरू थी हुई। ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं उन्हनि खे चयो बि वञे त प्रोफेशनल को माण्हू हुजे हा, जीअं मूं पंहिंजे हुन में पोस्ट ते बि लिखियो त शायदि इहे शयूं मैनेज थी वञनि हा। मौलाना को बि अहिड़ो माण्हू न आहे जंहिंखे तव्हां ईअं हल्को वठो था। हिकिड़ो पूरो हुनजो मज़हबी सर्कल आहे, तालिबान में हुनजो असरु आहे, पख्तूनख्वा में हुनजो वॾो असरु आहे, ऐं तव्हां बिलीव कयो त मौलाना ही वाहिद हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेको पार्लियामेंट जो हिसो आहे, जेको मज़हबी फोर्सिस में विच थरो रोल प्ले करे सघे थो, यानी तव्हां हुनखां ॿई कमु वठी सघो था। सही हाणे जेकॾहिं तव्हां हुनखे इन मेन स्ट्रीम खां ज़ाहिर कयो था, बलूचिस्तान में को अहिड़ो माण्हू कोन्हे जेको सियासी धुरियुनि हुननि सां ॻाल्हाए, जेके जी लश्कर आहिनि, पख्तूनख्वा में साॻी सूरत हाल आहे, त तव्हां जेकॾहिं डंडे जे ज़ोर ते मूंखे ॿुधायो त तव्हां केतिरो विड़ी सघो था। इवन बिलावल साहब त तजवीज़ ॾिनी त कश्मीर में बि ॻाल्हियुनि जे लाइ हाणे मौलाना साहब खे अॻियां आंदो वञे, जेका जॉइंट एक्शन कमेटी सां ॻाल्हाइण लाइ बिलावल साहब फज़लुर रहमान साहब जो नालो पिया ॾियनि। फज़लुर रहमान जे ख़िलाफ़ जेका हिननि ज़ुल्म कयो आहे, दादी कई अथनि, त मूंखे ॿुधायो फज़लुर रहमान खे लाचार आहे त उन्हनि खे इन क्राइसिस मां कढे। मुंहिंजो ख़्यालु आहे त कढंदो। मौलाना जे अंदरि हिकिड़ी जेका ॻाल्हि आहे, मौलाना जज़्बाती कोन थींदो आहे। मौलाना पंहिंजे पाण ते रखी ऐं पोइ वार कंदो आहे। 52 मिंटनि जी हुनजी तक़रीर हुई जेका हुन पंहिंजी JUI वुकला कन्वेंशन खे कई, उनमें तव्हां ॿुधायो त कीअं जेको आहे हुन
सॼे मामले खे जेको हिननि सां तादी कई अथसि तक़रीर में, सही। मुंहिंजो ख़्यालु आहे त अकल वारे जे लाइ उनमें घणो कुझु उनमें सबक़ शामिल हुयो। सो मौलाना हिननि जे चवण ते एॾो तकिड़ो कोन ईंदो। तव्हांखे यादि हूंदो त मुंहिंजो ख़्यालु आहे 26 तरमीमी या 27 उहा हिननि त चयो त असां 24 खां 48 कलाकनि में ड्राफ्ट कयूं था, मौलाना 15-20 ॾींहंनि ताईं बिल्कुलु। यानी डिग करण। उहो ऐं उनजे नतीजे में घणियूं शयूं जेके हुयूं उहे उनजो हिसो कोन थी सघियूं। सो मौलाना मुंहिंजो ख़्यालु आहे त न मौलाना PTI जी लीडरशिप जहिड़ो माण्हू आहे, ऐं मौलाना ज़ाहिर आहे ॻाल्हाईंदो। मौलाना जेकॾहिं ॿियूं दुनियूं पावर में हिसा वठी सघनि थियूं त इहो हक़ मौलाना वटि छो न हुजणु त मसइलो इहो पावर जे हक़ जो आहे, पोइ ईअं चऊं? ही त सॼी गैंग पावर जी आहे। मौलाना खे ज़ाहिर आहे पावर मां ॿाहिरि कढियो त मौलाना उन्हनि ते छा गुल उछलाईंदो छा? अच्छा, छो ॿाहिरि कढियो अथनि? अव्हांखे उनजो को रीज़न आहे? हालांकि ॾाढो फ्लेक्सिबल आहे मौलाना साहिब सां, त हर कोई जंहिंसां आहे उहो ठही वञे थो। अॻु में बि PDM हुकूमत दौरान उनखे KP जो गवर्नर बि ॾिनो हुयो, ॿिया चयो, त हींअर उनखे ॿाहिरि छो कयो वियो? मतिलबु अव्हांजे ख़्याल में इनमें मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त शायदि मौलाना खे मैनेज करणु घणो ॾुखियो आहे। हुतां मथां थींदो आहे ऑर्डर, हीअं करे छॾ। ज़ाहिर आहे मौलाना आर्ग्यू करे थो, ॿिया नथा आर्ग्यू कनि। मौलाना आर्ग्यू करे थो, पोइ उन्हनि खे सुठो कोन थो लॻे। पहिरीं त इमरान मां जान छॾाइणी हुई, 1.5 साल जो वक़्तु हुयो, उन्हनि जेको आहे सो कड़ो डुक पीतो। पर हाणे त सॼो मैनेज ई उन्हनि पाण कयो, त हाणे मौलाना छो रखनि? सो उन जी सूरत हाल जो तव्हांजे साम्हूं आहे सॼी। सही सर, असांजे प्रोग्राम जो वक़्तु बि पूरो पियो थिए, पर जीअं मां तारीख़ ॿुधाए पिया, बिल्कुलु इनखां इनकार नथो करे सघिजे। मौलाना साहिब जी पंहिंजी स्ट्रेंथ, ॿिया चयां एॾो सीनियर माण्हू, पर पाण पूरी हिकिड़ी तारीख़ पाकिस्तान जी बि ॾिसूं पिया। सिविलियन जी भुट्टे साहिब खां वठी मोहतरमा, पोइ नवाज़ शरीफ़ साहिब, पोइ हाणे वरी ख़ान साहिब। जेको कुझु थियो आहे, जेकॾहिं सूरत हाल सफ़ा इन नहज ते पहुचे थी, त आख़िर असां ॾिठो आहे त सियासतदाननि खे पोइ हिते हटिणो पियो आहे। जलावतनियूं हुजनि, जेल हुजनि, सूरत हाल त ख़राबु थिए थी जॾहिं सूरत हाल वधे थी त। यार मुंहिंजो ख़्यालु इहो आहे नसीर त सची ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान जी सियासत जो ही जंहिं में पाण ॻाल्हायूं था, मूंखे बदतरीन दौरु लॻे थो। यानी अहिड़ो दौरु जंहिंमें तव्हांखे ॻाल्हाइण जे लाइ बि पुछा करणी थी पवे त ही छा ॻाल्हाइणु। सही। हालांकि सियासी माण्हू बुनियादी तौर ते हूंदा ई मुबलग आहिनि। सियासी माण्हू अख़लाक जा माण्हू आहिनि जेके ॻाल्हाईंदा आहिनि, ऐं उहो ॻाल्हाईंदा छा आहिनि? पंहिंजे नज़रे जी बुनियादनि ते ॻाल्हाईंदा आहिनि। अॼु जेका नवाज़ शरीफ़ तक़रीर कई आहे, मूंखे ॿुधायो उनजो को नज़रियो तव्हांखे नज़र आयो? सो ही बदतरीन दौरु आहे। सची ॻाल्हि इहा आहे त हिननि पंहिंजे पाण खे जेतिरो बेतौकीर कयो आहे, ऐं आउं को ॿियो कड़ो लफ़्ज़ नथो चवां। सो हिन पहिरियों दफ़ो असां ॾिठो आहे त PTI जी तव्हां सियासी अंदाज़ो लॻायो त जॾहिं मौलाना इहा ॻाल्हि कई, ज़ाहिर आहे त मौलाना जिन माण्हुनि खे ललकारियो पिए, PTI खे ख़ामोश थी विहणु घुरिजे हा न। PTI वारा मौलाना जे ख़िलाफ़ हुया त मौलाना जेको आहे सो पहिरीं इस्टेब्लिशमेंट जे पैरोल ते हुयो, मौलाना हीअं कई, मौलाना। ॻाल्हि इहा त तव्हां कंहिंजो मक़सदु पूरो पिया कयो। सही। सो सियासी मैच्योरिटी जो बुनियादी सबबु इहो आहे त को न हर माण्हू कंहिं न कंहिं तरीक़े सां ईअं इस्तेमालु थी थो वञे कमाल कारीगरी सां, जो उनखे बि इहा ख़बर नथी पवे त कयां छा थो। ठीकु आहे खटी साहिब, वॾी महिरबानी। पर मुंहिंजे ख़्याल में उहे इस्तेमालु थियनि था या कया था वञनि, उन्हनि खे बि किथां इशारा मिलनि था, ज़ाहिर आहे पोइ तॾहिं ई था थियनि। ऐं ज़ाहिर आहे मजबूरियूं हर कंहिंजूं आहिनि। जीअं मां पाण खटी साहिब चयो त मसइला थियनि था, मसलहतूं थियनि थियूं, ऐं उनजे करे पोइ उहे इस्तेमालु बि थी वञनि था, ऐं मौलाना साहिब खे मैनेज करणु ॾुखियो आहे। बहरहाल ॾिसूं था छा सूरत हाल जुड़े थी। तहरीक इंसाफ़ वारनि जूं दावाऊं पंहिंजी जॻह ते, मौलाना जा मसइला जेके आहिनि सो उहे हल थींदा न थींदा, पाण ॻाल्हाईंदासीं ईंदड़ ॾींहंनि में। अॼु जो असांजो प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे। ॾींदा इजाज़त, ॻाल्हाइण निगहबान।